नाज़रीन जोंगल मां सां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। ठुलवे जो बी सेक्शन थाणे जी हद जोंगल लॻु तेज़ रफ़्तार ट्रक जो चिंची रिक्शा सां टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में रिक्शा सवार नौजवान नींगर जावेद बंगलाणी ऐं पीरसन सदीक शेख थॾे ते चीभाट फौत थी विया, जॾहिं दीदार पहोड़ ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे तालका अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस से कार्रवाई कंदे ट्रक ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो। ॿिए तरफ़ फ़ौतियुनि जा लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। जी नाज़रीन, जोंगल मां सां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। जोंगल लॻो ट्रक जो चिंची रिक्शा खे टक्कर थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में 2 ॼणा थॾे ते फौत थी विया आहिनि, जॾहिं त 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।